लिखण सिखण। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज असां लिखण सिखंदासीं। कुछ अखर अहिड़ा आहिनि जंहिंजी लिखाईअ में शिकिल हिक जहिड़ी बीहंदी आहे लफ़्ज़ में। उहे अखर आहिनि बे, ॿे, भे, ते, थे, टे, ठे, से, पे, नून, हणे, ये। उन्हनि जी अधु लिखाईअ में शिकिल हीअं ई बीहंदी आहे जीअं खाना ठहियल आहे। उन्हनि जी लिखाईअ लफ़्ज़ जी लिखाईअ में कुंड ठहंदी आहे। बसि मथां सिट ते हाणे हीअं कबो आहे। पोइ उन अखर जे हिसाब सां जेकॾहिं थे लिखिणो आहे असांखे त उन जा 4 टुका ॾे बसि। जेकॾहिं असांखे पे लिखिणो आहे त उन जा 3 टुका पे जा ॾे बसि। अहिड़े हिसाब सां जेकॾहिं असांखे नून लिखिणो आहे त उन खे बि ईअं ई लिखिबो। खाने में मथां टुको अची वियसि। हाणे लिखणी आहे त उन खे बि ईअं ई लिखिबो। खानो ठाहे मथां उन ई ठाहे बसि। ये लिखणी आहे उन खे बि ईअं ई लिखिबो। हीअ हुई अदल आख़िरी लिखीसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे वधीक फॉलो कंदा। लिखण सिखण।